जी तो तव्हांखे ॼाण आहे टीम वी सिंधीज़ के सिर्फ़ 2 साल थिया आहिनि। असांजी टीम वी सिंधीज़ जी एज इज़ ओनली 2 years। 2 सालनि जी उमिरि जो नंढड़ो बालक आहे असांजो ग्रुप। हिन 2 सालनि में कुछ कम कुछ कार्यक्रम असां कया आहिनि। असां यंग आहियूं, असांजो प्रयास आहे त सुठे में सुठो असां पंहिंजी कम्युनिटी लाइ कमु कयूं ऐं असांजो स्लोगन बि आहे कमिटेड फॉर कम्युनिटी। असांखां नॉर्मली जाम क्वेश्चनिंग कई वेंदी आहे कि वी सिंधीज़ छा पिया कनि, छा कयो तव्हां ऐं तव्हांजो फ्यूचर प्लानिंग छा आहे। असां इन्फेंट एज में आहियूं, नंढड़ी एज जा आहियूं। थी सके तो असां जाम ग़लतियूं भुलूं कंदा हुजूं, पर असांजो हिकिड़ो विज़न आहे ऐं जेको असां कयो आहे उनजो डॉक्यूमेंटेशन असां ठाहियो आहे। त मां उनजी कोई तव्हांखे लेक्चर न ॾेई करे ॻाल्हि वर्बल न ॿुधाए करे असां वी सिंधीज़ जी टीम हिकिड़ी प्रेज़ेंटेशन ठाही आहे। हिकु नंढी सी प्रेज़ेंटेशन आहे, इट्स नॉट एन मूवी। हिकु नंढी सी प्रेज़ेंटेशन आहे। उन प्रेज़ेंटेशन ज़रिए असां टीम वी सिंधीज़ तव्हांखे असां छा कयो आहे, छा करण वारा आहियूं ऐं असांजो फ्यूचर प्लानिंग छा आहे उहो डॉक्यूमेंटाइज़ करे करे तव्हांखे हिते असां स्क्रीन ते ॾेखारणु चाहियूं था। जेके साम्हूं वेठल आहिनि उन्हनि सभिनि खे निवेदन कि थोरो स्क्रीन ॾांहुं ध्यानु ॾियनि ऐं जेके मुंहिंजे लेफ्ट साइड में हुते फूड काउंटर्स ते फूड कोर्ट में आहिनि उन्हनि सां बि निवेदन कि थोरो सिर्फ़ु स्क्रीन तरफ़ां ध्यानु ॾियनि। देयर इट इज़, वी सिंधीज़ committed for community giving a small presentation। भाई प्रताप दियलदास जे रहनुमाई में सिंधु रीसेटलमेंट कारपोरेशन तरफां कच्छ जे महारा का 15,000 एकड़ ज़मीन हासिल करे असांजे सिंधियुनि जो ही होम टाउन आदिपुर गांधीधाम ऐं कराचीअ जूं सिकूं लाहींदड़ कंडला बंदरगाह वजूद में आयो। कच्छ अॼु गुज़िरियल 50-60 सालनि में भारत जे विकास जो वॾो मर्कज़ बणिजी वियो आहे। हिन शहर जो विकास करण में SRC सां गॾु ॿियुनि बि केतिरनि संस्थाउनि जो वॾो योगदान रहियो आहे। काका प्रभदास तोलाणी जे स्थापित कयल गांधीधाम कॉलेजिएट बोर्ड तरफां कॉलेज खोलिया विया। दादा दुखायल ऐं कृष्णा भंभाणीअ जे ज़ेर साए गांधीधाम मैत्री मंडल तरफां स्कूल खोलण जो कार्य हथ में खणी शिक्षा जे खेत्र में वॾो रोल अदा कयो वियो। सिंधी ॿोली साहित्य ऐं संस्कृतीअ जे बचाव ऐं फैलाव लाइ गुज़िरियल 50 सालनि खां इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी भारती सिंधु विद्यापीठ जी भी अहम हिस्सेदारी रही आहे। सन 2013 खां असांजे शहर गांधीधाम जे किन नौजवाननि पाण में गॾिजी हिकु नई संस्था खे जनम ॾिनो आहे जंहिंजो नालो आहे वी सिंधीज़। हिन संस्था जो उद्देश्य मक़सदु आहे सिंधी नौजवान टहीअ खे पंहिंजे सिंधी समाज सां जोड़े हिननि जे अंदरि पंहिंजी भाषा ऐं संस्कृतीअ लाइ प्यार पैदा करणु। हिननि अंदरि हिकु तरह जो सेंस ऑफ बिलोंगिंग पैदा कजे जीअं हू पाण खे सिंधी सॾाइण में शर्म करण बजाए फ़खुरु महसूसु कनि। ऐं इहो तॾहिं मुमकिन थी सघंदो जॾहिं नौजवाननि खे पंहिंजे शाहूकार सिंधी वरसे जी ॼाण हूंदी। वी सिंधीज़ जी इहा कोशिश हूंदी त सिंधियुनि जे नौजवान तबिके खे विंदराईंदड़ कल्चरल प्रोग्राम जे मैरफत नए रंग ढंग वारी मॉडर्न टेक्नोलॉजीअ जो इस्तेमालु करे अॼु जे बदिलजंदड़ ज़माने सां ठह कंदड़ वातावरण अनुसार खेसि सिंधी भाषा संस्कृति ऐं सुञाणप तरफ़ आकर्षित कयो वञे। आदिपुर गांधीधाम में ईअं त अनेक सिंधी संस्थाऊं आहिनि जेके केतिरनि ई सामाजिक कार्यनि में पाण मोखे रहियूं आहिनि। जीअं शिक्षा जे खेत्र में स्कूल कॉलेज हलाइण, सिहत जे खेत्र में अस्पतालुनि ऐं दवाखाननि सां गॾु केतिरा ई मंदर आश्रम ॿुढा घर वग़ैरह हलाइण, समाज जे हेठियनि तबक़नि लाइ घर जोड़ाइण, ग़रीबनि में अनाज ऐं कपिड़ा विरहाइण।
अहिड़ा ॿिया बि केतिरा ई सदा विर्त जा कार्य हथ में खणी हिननि पंहिंजो फ़र्ज़ु निभायो आहे। वी सिंधी संस्था उन्हनि सभिनी संस्थाउनि खे सननि अमल में आंदल अहिड़नि शानदार समाजी कार्जनि लाइ सलाम थी करे। वी सिंधीज़ जे नौजवाननि खां अक्सर पुछो वेंदो आहे त तव्हां गुज़िरियल 2 सालनि में कहिड़ो समाजी कार्ज सरअंजाम कयो आहे, या अॻिते हली तव्हां कहिड़ो कार्ज हथ में खणण वारा आहियो। हिते असां पंहिंजे तरफ़ां इहा सफ़ाई ॾियणु ज़रूरी था सम्झूं। असांजी संस्था पंहिंजनि कुलनि मथां हिकु ॿियो बि अहम समाजी कार्ज हमवार कयो आहे। असांजी कोशिशि आहे त नौजवान तबिको जेको ॾींहों पोइ ॾींहुं सिंधी समाज खां छॾाइजी परते थींदो थो वञे, उनखे नए ज़माने जे मॉडर्न कल्चरल प्रोग्राम ज़रिए समाज सां नए सिर वरी जोड़ियो वञे। गुज़िरियल 2 सालनि जे नंढे अरसे में वी सिंधीज़ तरफ़ां सिंधी नौजवाननि खे पाण सां जोड़ण लाइ हेठियां प्रोग्राम अमल में आंदा विया आहिनि। सभ खां अवल 6 अप्रैल 2013 ते चेटी चंड जे मौक़े ते हॉलीडे विलेज रिसोर्ट में हिकु शानदार कल्चरल प्रोग्राम जो आयोजन कयो वियो, जंहिंमें 2 बर्ख कलाकारनि काजल चंदी रामाणी ऐं पवन कुमार माटा नए अंदाज़ में पंहिंजे गीत संगीत सां दर्शकनि खे झूमायो। हर साल चेटी चंड ते शहर में वॾो जलूस निकिरंदो आहे ऐं केतिरियुनि संस्थाउनि तरफ़ां झांकियूं बि गॾु हलंदियूं आहिनि। वी सिंधीज़ तरफ़ां महसूस कयो वियो त हिन जलूस ख्वाह झांकियुनि में नौजवान तमामु घटि तइदाद में शरीक थी रहिया हुआ। वी सिंधीज़ जे कोशिशुनि सां नए क़िस्म जी मॉडर्न झांकी गुज़िरियल 2 सालनि खां कढी वई, जंहिंमें 100 जे तइदाद में 20-40 सालनि जा नौजवान शरीक थिया ऐं हिन झांकीअ खे 2 साल पहिरियों नंबर इनाम हासिल थियो। 3 मार्च 2014 ते गांधीधाम शहर जे बहितरीन हॉलीडे विलेज रिसोर्ट जे लॉन ते सिंधी फूड फेस्टिवल जो आयोजन कयो वियो। शहर जा हज़ारे सिंधी खाधे जी खुशबू ते छिकजी आया। सभ खां वधीक उन्हनि सिंधी खाधनि जा इस्म हुआ जिन जा असांजे सिंधी नौजवाननि हेल ताईं नाला बि न ॿुधा हुआ। फूड फेस्टिवल सां गॾु हिकु शाही मंच ते बनी कच्छ जे सिंधी कलाकारनि पंहिंजे परंपराई पोशाकुनि में सिंधी कलामनि ऐं सिंधी साज़नि सां सिंधी अवाम खे पंहिंजे सिंधी संगीत जो लुत्फ़ वठायो। 6,000 जे वॾे हजूम हिन अनोखे ढंग जे कार्यक्रम जो मज़ो माणियो। हिंदुस्तान जे इतिहास में हिन जहिड़ो फूड फेस्टिवल हिन खां अॻु कॾहिं बि न मल्हायो वियो हो। सिंधियुनि जी नौजवान टही बेहद मुतासिर थी। गीत संगीत जे मनोरंजन फूड फेस्टिवल बैदि वी सिंधीज़ ग्रुप हिकु अहम सामाजिक कार्य जो बि आयोजन कयो हो। उहो सिंधियुनि खे हिकु निगुरी बीमारी थेलीसमा जी ॼाण ॾियणु। हीअ बीमारी ख़ासि तौरु सिंधियुनि ऐं कच्छुनि में तमामु घणी फैलियल आहे। 2 मार्च 2014 ते थेलिस्मा बीमारीअ जी चेकअप कैंप लॻाई वई, जंहिंजो 248 शख़्सनि लाभ वरितो। हिननि में 13 ॼणा हिन बीमारीअ जा शिकार ॾिसण में आया। उन्हनि मां कुझु शख़्स थोरे ई वक़्त बैदि शादी करण वारा हुआ। हिननि खे हिन बीमारीअ बाबति पूरी ॼाण ॾिनी वई। खेनि महसूस करायो वियो त छठी भेटण बजाए पंहिंजो रत चेकअप कराइणु लाज़मी आहे। वी सिंधीज़ तरफ़ां हिन साल हिकु अहम ऐं नओं प्रोजेक्ट शिक्षा हिकु प्रयास अमल में आंदो वियो आहे। आदिपुर गांधीधाम जे आर्थिक तौरु कमज़ोर कुटुंबनि जे 13 बाल कन्याउनि खे शिक्षा ॾियण लाइ गोद वरितो वियो आहे। बाल कन्याउनि खे तइलीम ॾियण सां समाज जो वॾो भलो थिए थो, छो त उहा ई कन्या पढ़ी लिखी 2 घर तारे थी, पेको घर ऐं साहुरो घर। वी सिंधीज़ उन्हनि बालकाउनि खे शिक्षा प्रयास में मदद कंदी जेके पंहिंजे स्कूल, कंहिं संस्था या शहर जे कंहिं मुइज़िज़ शख़्स जे सिफ़ारिश महरफ़त दरख़्वास्त मोकिलींदियूं।
वी सिंधीज़ जी हिकु जांच पड़ताल कमेटी उन्हनि दरख़्वास्तुनि खे चङी तरह जाचे मदद करण लाइ फाइनल कंदी। उन्हनि बालकाउनि खे स्कूल फ़ी, किताबनि खां यूनिफॉर्म लाइ मदद हथ में कैश ॾियण बजाए संदनि स्कूल में जमा कराई वेंदी। जेके शहर जा भाउर भेनर शिक्षा जे हिन महान कार्य में पंहिंजो योगदान ॾियणु था चाहिनि, उन्हनि खे असांजी निमाणी वेनती आहे त हिकु बालका पुठियां साल में 9,500 रुपया चेक या ड्राफ्ट ज़रिए वी सिंधीज़ जे बैंक अकाउंट में जमा कराए ईच वन टीच वन जे स्कीम में शरीक थी जस जा भागी बणजनि। मदद कंदड़ दानवीरनि ॾांहुं बालकाउनि जे विकास जी रिपोर्ट वक़्त बे वक़्त मोकिली वेंदी। शिक्षा हिकु प्रयास योजना हेठि असां 13 बालकाउनि खे एडप्ट करण जी शुरूआत कई आहे। हिन ईंदड़ साल खां 200 बालकाउनि खे शिक्षा ॾियण जी योजना तयारु कई वई आहे। दानवीरनि खे असांजी निमाणी अपील आहे त बालकाउनि खे शिक्षा ॾियण जे हिन मुहिम में पंहिंजो साथ सहकार ॾियनि ऐं पंहिंजे जनम ॾींहुं, शादीअ जे ॾींहुं ऐं ॿियनि वॾनि ॾिणनि जे मौक़े ते हिन शानदार कार्य में पंहिंजो हथु डिघेरीनि। वी सिंधीज़ खे शुरू कए अञा 2 साल थिया आहिनि। हा, सिर्फ़ु 2 साल। शुरूआती दौर में नौजवाननि खां तजुर्बे जे कमीअ सबबु के घटि वधायूं थियूं हूंदियूं, के कमियूं पेशियूं थियूं हूंदियूं, पर तव्हांजे साथ सहकार सलाहुनि ऐं सूंहप सां असीं वधीक सुहिणे नमूने हिन कार्य खे बजा आणे सघंदासीं। इहा असांखे पूरी उमेद आहे। हा, इहा असांखे पूरी उमेद आहे। वी सिंधीज़ जी इहा ई तमन्ना आहे ऐं मां सम्झां थो त तव्हांजी बि इहा ई तमन्ना आहे। ऐं जे नाहे त हुअणु घुरिजे त सिंधियुनि जा मेला मेला मेला, सिंधियुनि जा मेला हो यारो लॻंदा ई रहंदा। सिंधियुनि जा मेला हो यारो लॻंदा ई रहंदा।